हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हिकु दफ़े देवताउनि ऐं दैतनि जी भारी युद्ध थी। सातोखी समय हो देवताउनि खटियो, पर हुननि में ॾाढो अभिमान जाॻियो। इंद्र चवणु लॻो त मां वज्र हलाए इन्हनि खे नास कयो। अग्नि देवता चयो त मूं अहिड़ा बाण हलाया जो इहो सभु सड़ी छार थी विया। इन तरह वायु देवता ऐं ॿियनि बि अभिमान कयो। इहो अहंकार मूर्खनि जो कमु आहे। देवताउनि परमात्मा खे भुलिजी विया ऐं कोन सम्झाऊं त ही सभु ईश्वर जो मिलियल बल हुओ। होॾां श्री रामचंद्र सरो समर्थ ईश्वरी अवतार थी बि केॾी न निमाणी ॾेखारी। जॾहिं रावण खे मारे अयोध्या में आयो ऐं गुरु वशिष्ठ खे मथो टेकियईं त पंहिंजे साथियुनि खे चयईं त जे मूं रावण खे जीतियो आहे इहा सॼी मुंहिंजे गुरुदेव जी कृपा सां। वरी गुरुजन खे चयईं त ही युद्ध जी ॿेड़ी पार करण वारा हे ॿ हनुमान ऐं सुग्रीव आहिनि। इन्हनि मित्रनि जी महिरबानी हुई जीअं मूं इहा युद्ध जीती। मतिलब त ॿिन्ही तरफ़ां खां इनकार न कयईं, पर होॾां देवताउनि अभिमान में भरिजी विया। परमात्मा ॾिठो त हिननि मूंखे त विसारे छॾियो आहे। हिननि जी वृत्ति ख़राब थींदी पई वञे, सो यकदमि हुननि जो अभिमान दूर कजे। हिकु सुंदर बालक जो रूप करे उन्हनि देवताउनि जे नज़दीक वञी वेठो। देवताउनि अहिड़ो तेजस्वी बालक कॾहिं न ॾिठो हुओ। जंहिं अॻियां सिज ऐं चंड पिया शर्मिंदा थियनि। ॾाढे अजब में पइजी विया सभु देवता। वायु देवता उन वटि वियो ऐं उन खां पुछियईं त तूं केरु आहीं? हिन चयो त मां बालक आहियां, ॾिसई कोन थो छा। तूं केरु आहीं? हिन चयो त मां वायु देवता आहियां। बालक पुछियसि त तो में कहिड़ी शक्ति आहे? चयईं त मां सारे ब्रह्मांड खे उॾाए थो सघां। बालक चयो त मां त अबीर एतिरी शक्ति तो में आहे? हिकु तीली जहिड़ो कख खणी बालक चयसि त कृपा करे हिन खे त उॾा। वायु देवता हिकु ज़रो हवा जो खोलियो, पर कख न चुरियो। आख़िर आस्ते आस्ते करे पंहिंजा समूरा 5 हिसा खोलियाईं, पर कुझु बि न थियो। शर्मिंदो थी वापसि वियो। ॿियनि पुछियसि, पर चयईं त ख़बर न थी पवे त केरु आहे। पोइ अग्नि देवता वियो। उन जे पुछण ते बालक चयो त मां बालक आहियां। तूं केरु आहीं ऐं छा कंदो आहीं? अग्नि देवता चयो। अग्नि देवता हुन जो तेज ॾिसी ऐं सवाल ॿुधी हैरान थी वियो, पर चयईं त मां अग्नि देवता आहियां ऐं चयईं त सारे ब्रह्मांड खे जलाए थो सघां। बालक चयसि त हिन तीली खे त साड़। हिन बि थोरी थोरी करे आख़िर समूरी ताक़त हलाई, पर उहो जेकी तीली गरम बि कोन थी। शर्मिंदो थी अग्नि देवता बि मोटी वियो। इंद्र देवता पुछियसि त माठ करे वेही रहियो। आख़िर इंद्र देवता पाण वियो त बालक छुपी वियो ऐं उन जी जाइ ते 12 सालनि जी हिकु कन्या बीठी हुई। इंद्र देव जे पुछण ते कन्या खेसि ॿुधायो त हू त भॻवान जो अवतार हुओ, अव्हां जो अभिमान भञण लाइ आयो हुओ। इंद्र खे ॾाढी लॼ आई, शर्म आई त बराबरि असां भॻवान खे विसारे छॾियो आहे, जंहिं समूरी शक्ति असांखे ॾिनी ऐं पंहिंजे अहंकार में फसिजी वियासीं। जेको अभिमान करे थो उहो पंहिंजो मुंहुं थो साड़े। जेको सभु कुझु परमात्मा जे हुकुम अंदरि थींदड़ थो सम्झे उहो कदाचित अहंकार कीन कंदो, छो त उहो ॼाणे थो त इंसान जेके बि करे थो उन लाइ शक्ति, बुद्धि, धन सभु ईश्वर थो ॾे। गुरुजन बि फरमायो आहे, चयो जय सिया राम। अगरि ही कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो। चयो जय सिया राम।